You are watching 12 PM Bulletin. मुल्क में 1 नवंबर का ॿीहर पेट्रोलियम सनत के अघन में वाध जो खदशो। पेट्रोल ₹6.5 ऐं डीज़ल ₹8 फ़ी लीटर महांगो थियण जा इम्कान। ज़रीन जो चवणु आहे त पेट्रोलियम अघन में फेरफार जो दारोमदार पेट्रोलियम लेवी ऐं GST ते हूंदो। वज़ीर आज़म जी मंज़ूरीअ बाद नवनि अघनि जो नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। कराची जो सामुंडी किनारो गंदगी के ढेर में तब्दील थियण सबब आबी जीवत खतरे में पइजी वई। इब्राहिम हैदरी ऐं चश्मा ॻोठ में सिरिंजिस, शीशा ऐं ॿियो ख़राब थियल तिबी मवाद उछलण जो सिलसिलो जारी। इलाइक़े वासियुनि तरफ़ां सिविल अस्पताल, जिना अस्पताल, SIUT, NICVD, इंडस हॉस्पिटल ऐं ॿियनि अस्पतालुनि जो कचिरो समुंड किनारे ते उछलण जा इल्ज़ाम। सामुंडी पट्टी के रहवासियुनि जो चवणु आहे त ज़हरीलो मवाद उछलण सबब आबी जीवत मरी रही आहे। गदलाण जे करे खेखड़नि ऐं कुमिन जा नस्ल भी तेज़ीअ सां ख़त्म थी रहिया आहिनि। वागिल इख्तियारनि खां नोटिस वठी आबी जीवत के तहफ़ुज़ लाइ उपाउ वठण जो मुतालबो। मलीर में मुबैना फुर दौरान कत्ल थियल सिंध यूनिवर्सिटी के प्रोफेसर जो मड़ अॼु मेहड़ में दफ़नायो वेंदो। प्रोफेसर ज़ैनुल आबदीन सोढर के गुलशन मेमार के यूसुफ साहब ॻोठ में मुबैना फुर दौरान कत्ल कयो वियो हो। सिंध यूनिवर्सिटी के मक़बूल प्रोफेसर जो मड़ मेहड़ पहुंचायो वियो। वारसनि जो चवणु आहे त प्रोफेसर ज़ैनुल आबदीन मज़हबी इज्तिमा में शिरकत लाइ कराची वियो हो, जिते फुर मज़ामत में हथियारबंदनि खेसि क़त्ल करे छॾियो। गुलशन मेमार पुलिस प्रोफेसर के कत्ल में मुलविस जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ कार्रवाइयूं न कयूं। वाक़े जो केस भी दाख़िल न थी सघियो। भिटशा में एहसास कफ़ालत सेंटर ते एजेंट माफिया तरफ़ां सरेआम कटौती जारी। मुस्तहक औरतुनि जो वज़ीफ़े मां 1 खां 2000 रुपयनि ताईं कटौती जूं दाहूं। औरतुनि जो चवणु आहे त एजेंट्स के कटौती की रक़म ॾियण जी हामी न भरींदड़ औरतुनि खे कलाकनि जा कलाक इंतज़ार कराइण बाद ख़ाली हथे वापस मोटायो पियो वञे। मुस्तहक औरतुनि तरफ़ां एजेंट माफिया ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। कंडियारो में एहसास कफ़ालत सेंटर ते ॿिनि धुरनि में छेड़े बाद छिकताण जी सूरत हाल। वज़ीफ़े की रक़म वठण लाइ पहुतल ग़रीब औरतूं परेशानी में मुब्तला। इतला मिलण बावजूद पुलिस न पहुती। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त कल्होड़ा ऐं जतोई बिरादरी जी ॿिनि धुरनि में छेड़ो थियो। नवाब वली मोहम्मद भरसां पुलिस वर्दी पहिरियल हथियारबंदनि हथां फुर थियल 48,000 लीटर पेट्रोल 3 ॾींहनि बाद हथ। पुलिस पारां सदूजा स्टॉप वटि पेट्रोल पंप तां फुर थियल पेट्रोल हथ करण ऐं 20 शख़ी गिरफ़्तार करण जी दावा। 3 ॾींहं अॻु हथियारबंद ऑयल टैंकर अमले की यरगमाल बढ़ाइण बाद 48,000 लीटर पेट्रोल फुर करे विया हुआ। पुलिस जो चवणु आहे त क़ौमी शाहराह ते लॻल CCTV फुटेज की मदद सां फुर थियल पेट्रोल हथ करण में मदद मिली। गिरफ़्तार थियल शकी माण्हुनि खां जांच जारी। पीर वसण में जो मुसाफ़िर बस ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर, 3 ॼणा फौत, 4 ज़ख़्मी। महरान हाईवे ते थियल हादसे में 3 माण्हू अजल जो शिकार। फौतिन मां 2 ॼणनि जी उस्ताद अब्दुल कबीर भट्टी ऐं ग़ुलाम कंबर तौर सुञाणप थी। पीर वसण पुलिस बस ऐं ट्रैक्टर ड्राइवर के तहवील में वठी छॾियो। ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। मनहड़ो वेझो ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर, पीउ पुट फौत थी विया। ॻोठ सॼण चांडियो वटि हादसे में अब्दुल गनी ऐं संदसि पुट सालिम ॾाहिरी फौत। उवैस ॾाहिरी ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। ऐं बॉलीवुड किंग शाहरुख खान जो पुट आर्यान खान मुंबई की आर्थर रोड जेल में आज़ाद। मुंबई की अदालत गुज़िरियल ॾींहुं मुंशियात केस में गिरफ़्तार आर्यान खान की ज़मानत मंजूर कई हुई। भारतीय मीडिया की रिपोर्ट्स मूजिब आर्यान खान के 1 महीने बाद जेल में आज़ाद किया वियो आहे। शाहरुख खान जो गार्ड रवि संदसि पुट के गाड़ी में विहारे वठी वियो। आर्यान खान जेल में सिधो पंहिंजे घर हलियो वियो। भारत की एंटी नार्कोटिक्स ब्यूरो 2 अक्टूबर ते मुंबई के साहिल वटि क्रूज़ शिप ते पार्टी दौरान छापे में आर्यान खान के गिरफ़्तार किया।